ڈپٹي ڪمشنر दादू फयाज़ हुसैन राहूजो जिन जे सहकार सां म्यूनिसिपल कमेटी दादूअ में थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह जे ॿारनि लाइ हिकु रोज़ा ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वई, जिते सभई माण्हुनि रत अतियो कयो। इन खां अॻु डिप्टी कमिश्नर कैंप जो इफ्तिताह कयो। साण से गॾु CMO दादू अयाज़ हुसैन पंवर, जनरल मैनेजर दादू शुगर मिल अब्दुल अज़ीज़ कलेरी, डिप्टी डायरेक्टर वाटर मैनेजमेंट इंजीनियर अयाज़ अली जतोई, ग़ुलाम नबी भंड, अल मारूफ अछड़ो कबूतर समेत कई शख़्सियतूं पिणु गॾु हुयूं। इन मौक़े ते थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह जे मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासि केली ख़ैन ॿुधायो त असां वटि 2500 खां वधीक थैलेसमिया जा ॿार रजिस्टर्ड आहिनि, जिन खे मुफ़्त रत लॻायो वञे थो, जॾहिं त खेनि दवाऊं पिणु मुफ़्त ॾिनियूं वेंदियूं आहिनि। जंहिं ते डिप्टी कमिश्नर फयाज़ हुसैन राहूजो ॻाल्हाईंदे चयो त खीरूं लहिणे थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह जी टीम जिन गुलनि जहिड़नि ॿारनि जी ख़िदमत करे इंसानियत जो ॻाट ऊचो कयो आहे, असांजो सहकार अॼु खां सवाइ बि अव्हां सां हमेशह रहंदो। इन मौक़े ते हिन रत अतियो कंदड़ नौजवाननि में मञता सर्टिफिकेट पिणु विरहाया।